करमपुर भरसां डेरा सरकी थाने की अदर तंगवाणी इंडस हाईवे सोकड़ स्टाफ वटि तेज़ रफ्तार डाटसन जो साम्हूं ईंदड़ मोटरसाइकिल के ज़ोरदार टक्कर के नतीजे में ॻोठ मवाली जाफ़री रहवासी नौजवान मोहम्मद हयात जाफ़री थॾे ते फौत थी वियो, जॾहिं त ॿ नौजवान नींगर अब्दुल जब्बार जाफ़री ऐं नूर मोहन जाफ़री शदीद ज़ख़्मी थी पिया। इतला ते वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि फौती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए तंगवाणी अस्पताल आंदो। अस्पताल में डॉक्टर न हुअण सबबि वारसनि फौती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे तंगवाणी सिविल कोर्ट अॻियां रखी तंगवाणी सरकारी अस्पताल में अमले की अदम दस्तियाबी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। ॿिए तरफ़ तंगवाणी ऐं कोर्ट के हुकुम बाद तंगवाणी अस्पताल जो अमलो पहुची वियो। फौती नौजवान जो लाश पोस्टमार्टम थियण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त वाक़े जे ॿिनि ज़ख़्मियुनि खे इब्तिदाई तिबी इलाज ॾियण खां पोइ वधीक इलाज लाइ ॻणती जोगी हालत में लाड़काने अस्पताल मोकिलियो वियो। जी नाज़रीन, करमपुर भरसां डेरा सरकी थाने की हद मां अवां सां अफ़सोसनाक हादसे की ख़बर शेयर कंदा हलूं। रफ्तार डाटसन के टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान फौत, जॾहिं त ॿ ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।